अस्सलाम वालेकुम दोस्तों, वीरन जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक करना दोस्तों। तो बिना देर हलंदा पंहिंजी अपडेट जे तरफ़। हिन नंढड़ी वीडियो में तव्हांखे सभु कुझु अपडेट ॾींदासीं दोस्त। छा वाकई शमीर ख़ान रुख़सार खे मारींदो या शेरोज़ ख़ान हुनखे रुॻो भड़काए रहियो आहे? जी दोस्तों, शेरोज़ हुनखे भड़काए रहियो आहे ऐं शेरोज़ हुनखे ॻाल्हियुनि में हुनखां इहो राज़ खोलण ईंदो नेक्स्ट एपिसोड में त जेको ख़ान बहादुर खे हुन ज़हर ॾिनो रुख़सार बेगम, त उहो बि शमीर ख़ान जे ई चवण ते ॾिनो। त इहो वॾो राज़ आहे जेको माना पंहिंजी चालाकी सां शेरोज़ ख़ान रुख़सार बेगम जी दिल खां ज़बान ते आणाईंदो दोस्तों। ये नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसिजो ज़रूरु। हिकु नफ़रत रुख़सार बेगम जे सीने में भरींदो शमीर ख़ान जे ख़िलाफ़ु, जेका रुख़सार बेगम शमीर ख़ान सां बग़ावत ते लहींदी दोस्तों। त शेरोज़ ख़ान पंहिंजी चालाकी मक्कारियुनि सां उन्हनि ॿिन्हिनि खे पाण में विढ़ाईंदो ऐं फ़ाइदो पाण वठंदो दोस्तों। त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेट ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़, वरी मिलंदासीं।